अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजे इतिहास में हीजा चौथी मार्च जणक 12 टारच ऊंदाही तारीख़ में 4 मार्च 2026 शागिर्दनि जी अज़ीम जदोजहद जे ॾींहं ते तरतीब ॾिनल ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जी पंहिंजे मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शार जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ ते जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। अॼु 4 मार्च आहे। हीअ उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं अयूबी आमिर जे ज़ुल्मनि सिंध सां सिंधड़ ॾाढायनि ऐं तालीमी इदारनि में नौकरशाही जी मुदाख़लत ख़िलाफ़ सिंधी शागिर्दनि पंहिंजी अज़ीम तहरीक हलाई। अयूबी आमिरियत जंहिंमें मार्शल जे ॾाढे डहकाव सबबि सॼे मुल्क में कब्रिस्तान जहिड़ी ख़ामोशी छायल हुई ऐं मार्शल जी थधि सबबि सियासतदान जूं ज़ुबानूं ॼमी चुप थी वियूं हुयूं। उन वक़्तु सिंध जे अदीबनि ऐं शागिर्दनि उन बीठल पाणी में जेको पथर उछलाए हयो हो, उन खां पोइ पैदा थियल हलचल मंतक़ी नतीजा ॾिना ऐं वन यूनिट जो गट बि टुटी वियो। उन करे 4 मार्च जे ॾींहं जी वॾाई खे यादि कंदे असीं सिंधी शागिर्दनि खे भेटा पेश करियूं था ऐं अॼोके ॾींहं खे असीं यादि कयूं था। 4 मार्च बाबति नाम्यारो लेखक जामी चांडियो लिखे थो, अॼु 4 मार्च जो ॾींहुं आहे जंहिंखे सिंध जे वेझे माज़ीअ जी निस्बत सां हिकु क़ौमी ॾींहुं तौरु यादि कयो ऐं मल्हायो वेंदो आहे। उहा बि ॻाल्हि आहे त 4 मार्च जे हीरनि जी अक्सरियत हाणे न रुॻो सिंध जी क़ौमी बका ऐं ओसर जी जदोजहद जे पासे न आहे, पर उहा उन खां अमली तौरु लातालुक़ थी बीठी आहे। उन जे बावजूदि हर तारीख़ी ॾींहं जी पंहिंजे दौर जे निस्बत सां हिकु ख़ासि अहमियत हुजे थी ऐं 4 मार्च जे ॾींहं जी अहमियत इन हवाले सां अॼु बि क़ाइमु आहे। माण्हू बदिलजी सघनि था, मरी सघनि था, विकामी सघनि था, बदबूदार ऐं मुदे ख़ारिज थी सघनि था, पर हक़ीक़तूं पंहिंजे पंहिंजे दौर जी निस्बत सां तारीख़ में ज़िंदा रहनि थियूं ऐं उहे हिकु ख़ासि वक़्त खां पोइ माण्हू जूं मुहताज नथियूं रहनि। जेतोणीकि 4 मार्च जो ॾींहुं हर साल रिवायती अंदाज़ में मल्हायो वेंदो आहे, पर हाणे ज़रूरत आहे त अहिड़नि ॾींहंनि खे ग़ैर रिवायती ऐं तख़लीक़ी अंदाज़ सां मल्हाइण जी रिवायत पवणु घुरिजे। हाल ऐं मुस्तक़बिल खां लातालुक़ थी रुॻो माज़ी जा जशन मल्हाइण बि रुजत परस्ती जो हिकु रवैयो ऐं क़िस्म आहे जेको उत्साह बदिरां उबतो नुक़सानु ॾिए थो ऐं माज़ी परस्ती खे हथी ॾिए थो। जेतोणीकि इहो जुमिलो बार बार रस्मी तौर बि वर्जायो वियो आहे, पर मां सम्झां थो त इहा हिकु वॾी अणवणंदड़ ऐं नज़रअंदाज़ न करे सघंदड़ हक़ीक़त आहे त सिंध वाक़ई बि अॼु पंहिंजी तारीख़ जे ॿिन्ही बदतरीन दौर मां गुज़री रही आहे। हीउ दौर ई सिंध जे वजूद ॾांहुं खजंदड़ मेरियूं निगाहूं ऐं विखूं सिंध जे क़ौमी वजूद ऐं तारीख़ सां हिकु संगीन ऐं बुछड़ो मज़ाक़ थी उभरियूं आहिनि। सिंध जे हर माण्हू जे मिज़ाज में हीउ जेको बेपनाह चिड़ ऐं बेज़ारी जो अनसर हिकु रवैये तौरु तेज़ी सां उभरियो आहे, उहो शायदि उन निराजत पसंदि रद अमल तौरु आहे। उहो रद अमल निराजत पसंदि छो आहे, उहो उमेद पसंदि ऐं उत्साहींदड़ छो न आहे? उनजो हिकु सबबु मूंखे सम्झ में ही थो अचे त असांजी क़ौमी सियासत उनखे हिकु मज़बूत तहरीक ज़रिए को वाज़ह रुख़ ॾियण में पूरी रीति कामयाबु न वई आहे। उन करे सिंध जूं मौजूदा क़ौमी हालतूं हर सुञाण ऐं ज़िम्मेवार फ़र्द खां इहा तक़ाज़ा कनि थियूं त उहो न रुॻो हालतुनि जो सही इदराक रखे, पर उन ॾस में पंहिंजो घुरिबल किरदार बि अदा करे। लाज़मी तौरु हर माण्हू खे उहो किरदारु पंहिंजे पंहिंजे शोबे जी निस्बत सां मुतयन करिणो आहे, पर उन जा मुहरिक वाज़े हुअणु घुरिजनि जेके सिंध जी आज़ादु, ख़ुशहाल, तरक़ी याफ़्ता, ख़ुदि मुख़्तियार ऐं बावकार हैसियत ते थी सघनि था। जेतोणीकि घणनि हवालनि सां दुनिया उहा ई ऐं अहिड़ी साॻी आहे जहिड़ी उहा हज़ारनि ऐं लखनि सालनि खां हुई, पर साॻे वक़्तु ॿियनि हवालनि सां उहा ॿिन्ही बदिलियल ऐं नई बि आहे। उन करे दुनिया हिकिड़नि हवालनि सां त हुबहू माज़ी जहिड़ी आहे ऐं ॿियनि हवालनि सां निराली ऐं मुख़्तलिफ़ आहे। सिंध जो हीउ दौरु सिंध जे अवाम सां गॾु उनजे लिखे पढ़े सुञाणे सञावंद तबिके खां हिकु नए वधीक ज़िम्मेवार, सगारे ऐं तख़लीक़ी तौरु मज़ाहमती किरदार जी तक़ाज़ा करे थो।
अञा ताईं रुगो वन यूनिट जी जदोजहद जा मिसाल ॾियण जो मतिलबु छा आहे ऐं छा ही दौरु उनखां वधीक हसास नाज़ुक ऐं ख़राबु नाहे? छा सिंध उन दौर खां वधीक ख़तरे में न आहे? छा सिंध जी अवाम में उन दौर खां वधीक मायूसी न आहे? छा सिंध जा वसीला ऐं आईंदो अॼु वधीक ख़तरे में न आहिनि? जे हा त पोइ सिंध जी सञावंद तबिके जो घुर्बल किरदारु किथे आहे जिते अॼु ई सुभाणे फ़ख़ुरु करे सघिजे? चौथी मारच जा हीरा भुरी भाण थी विया आहिनि, अञा पियो उन्हनि जूं अज़मतूं ॻाइजनि। सिंध जो सरदार ऐं वॾेरो असांजे साम्हूं आहे, उनखे वतन फ़रोशी जी अज़ली सुती पियल आहे। सिंध जो अवाम घणो ई कढ़े थो, पर उनखे तब्दीली जो गस ऐं उन लाइ घुर्बल अॻवान कुवतूं नथियूं सुझनि। उन सॼी सूरतहाल में जे क़ौम जो सञावंद माण्हू बि रुगो क़ौम परस्ती जा ड्रामा कंदो ऐं अमली तौरु कख बि भञी बीणो न कंदो, पोइ सिंध खे ज़ाहिर आहे त मथां मलाइक अची त कोन बचाईंदा। सिंध जो ही दौरु उन जूं हालतूं उनखे दरपेश ख़तरा, सिंध जी अवाम में मायूसी, दरिया जो सुकल पेट ऐं मजमूई तौरु सिंधी क़ौम जी बेवसी ऐं निंदड़काई उन जे सञावंद तबिके खां हिकु नए वधीक सघारे तख़लीक़ी किरदारु ऐं दौर जी तक़ाज़ा कनि था। अॼु चौथी मार्च जो ॾींहुं आहे। छा सिंध जो उहो तबिको जेको पंहिंजे अदब, अफ़साने, शाइरी, मज़मून, कालिम ऐं महसूसात में सिंध जे आजपे बका ऐं तब्दीली जा ख़्वाब ॾिसे थो, छा उहो उनजी तहबीर लाइ पंहिंजो को इनफ़रादी इज्तिमाही किरदारु मुतयन नथो करे सघे? छा उहो पंहिंजो एहतसाब नथो करे सघे? छा उहो इन समूरे क़ौमी तौहीन ऐं तज़लील जे दौर जी नफ़ी नथो करे सघे? छा उहो हिकु अहिड़े दौर खे जनमु नथो ॾेई सघे जंहिंमें सिंध हीअं ग़ुलाम, निंदड़की, लावारस, मुफ़लिस ऐं बेवस न हुजे? अचो त सभु पंहिंजे अंदर मां सवाल जो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि करियूं, पाण खे उनजो जवाबु ॾियूं ऐं दिलि में को फ़ैसिलो करियूं। नाम्यारे सहाफ़ीअ ऐं लेखक सुहेल सांगी लिखियो, 60 वारे ॾहाके में सिंध जी सियासत ओॾी महिल तब्दीलीअ जी कंधी ते बीठी जॾहिं सिंध जो नौजवान शागिर्द जी शक्ल में मैदान ते लथो। जेतोणीकि 50 वारे ॾहाके में सिंध जा शागिर्द वन यूनिट जी मुखालफ़त ऐं ॿोली जे बचाव लाइ सरगर्म रहिया, पर संदन उहे सरगर्मियूं का तहरीक जी शक्ल इख़्तियार करे न सघियूं। पोइ थियो ईअं जो 1967 में तॾोके कमिश्नर हैदराबाद मसरूर हसन ऐं ओलह पाकिस्तान जे गवर्नर नवाब कालाबाग जे ज़िद सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान खे हटायो। ही बज़ाहिर तालीमी मामरो हो, पर तालीमी मामरनि में मुदाख़लत हुई जो हिकु सिंधी वाइस चांसलर खे हरू भरू हटायो पियो वियो। ही बज़ाहिर हिकु मामूली वाक़ियो लॻो थिए, पर उन सिंध जे शागिर्द खे जाॻाए तहरीक हलाइण ॾे धिके छॾियो। उहो अयूब ख़ान ख़िलाफ़ एहतजाज खां वठी वन यूनिट तोड़ण ताईं हलियो हो। सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द जामशोरे कैंपस खां हैदराबाद शहर ताईं बसनि में चढ़ी जलूस कढण लाइ निकिता। अञा जलूस रस्ते में हो त मौजूदा राजपूताना इस्पताल वटि पुलिस जे हिकु वॾे अटाले खे घेरे वरितो। शागिर्दनि ते लठबाज़ी थी ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस इस्तेमालु कई वई। किन माण्हुनि जो चवणु हो त उन मौक़े ते पुलिस फायरिंग बि कई। पुलिस जी उन कार्रवाई में दर्जने शागिर्द ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त सभई शागिर्दनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो। अॻिते हली इहो वाक़ियो तहरीक में तब्दील थी वियो। उन तहरीक कई अॻवान पैदा कया जिन सिंध जी सियासत ते गहरा असर विधा। 70 जे ॾहाके में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुकूमत में आयो त हुन वाक़े वारे हंध ते यादगार ठहिराइण लाइ पीढ़ जो पथर बि रखियो, पर जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन सां तालुक़ रखंदड़ किन नादान दोस्तनि यादगार लाइ रखियल पीढ़ जो पथर टोड़े 4 मार्च जी ज़मीनी यादगार खे मिटाए छॾियो। अॼु जॾहिं उहो यादगार मौजूदु हुजे हा त न रुॻो शागिर्दनि खे पोइ तारीख़ सां ॻंढण जो कमु ॾे हा, पर वॾे उत्साह जो कारण बि हुजे हा। कामरेड जाम साखी चवंदो हो त 4 मार्च वारी तहरीक बुनियादी तरह सां सिंधी शागिर्दनि जी जदोजहद जी टीं लहर हुई, जेका अॻे ॿिनि लहरनि खां वधीक गहरी ऐं फैलियल हुई, जंहिं करे सघारी बि हुई। संदसि चवाणी त सिंधी शागिर्दनि जी पहिरीं लहर वन यूनिट ठाहिण खां पोइ 1955 में उभरी, पर विचोले तबिके जे मौजूदु न हुजण करे ऐं तालीम सिर्फ़ु वॾनि माण्हुनि या मथां ऐं विचोले तबिके ताईं महदूदु हुजण करे कुझु हंधनि ते वन यूनिट ख़िलाफ़ मुज़ाहिरनि खां ॻाल्हि अॻिते वधी न सघी। ॿी लहर 1962 में आई।
जंहिंजा अमली तरह ब जुदा भाङा हुआ हिकु इनकलाबी वहिकिरो जंहिं सिंधी स्टूडेंट्स फेडरेशन जी शक्ल इख़्तियार कई, ॿियो शौरी वहिकिरो जंहिं वन यूनिट ख़िलाफ़ कुझु वारंट कढिया, भितियुनि ते वन यूनिट टोड़ियो वरना लिखण जी तहरीक हलाई। 4 मार्च वारे वाक़े सिंध खे ख़ासि करे शाइरनि या अदीबनि खे न रुॻो जॻाए विधो पर उन्हनि खे शागिर्दनि सां ॻंढे बि छॾियो। ईअं अमली ऐं नज़रियाती तौर ते सिंध जा ॿिया तबिका बि शागिर्दनि सां ॻंढियण शुरू थिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लतीफ़ डे ऐं सिंधी शाम जे उनवान सां प्रोग्राम शुरू थी विया, जिन सां वॾी जागृता आई ऐं मोबिलाइज़ेशन बि थी, जंहिंजो अमली तरह सां ॿिनि सियासी धुरियुनि ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं GM सैयद फ़ाइदो वरितो। हाणे मामिलो रुॻो सिंध जे शागिर्दनि जे जाॻण जो न पर सिंधी माण्हुनि जे जाॻण जो साम्हूं आयो। उन सूरतहाल खां इक़्तिदारी धुरियूं परेशान थी वियूं। उन्हनि डफेड़ विझण लाइ मुख़्तलिफ़ हीला हलाया, जंहिंमां सभ खां असराइतो हीलो सिंधी मुहाजर झेड़े वारी हिकमत अमली हुई। हिन तहरीक जे नतीजे में सिंध जे विचोले तबिके खे मुआशिरे में जॻह मिली। साॻे वक़्तु इहो बि थियो त तालीमी इदारा सियासत ऐं मज़ाहिमती सरगर्मियुनि जो मर्कज़ बणिजी विया। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं नामिरे लेखक ऐं साफ़ी सुहेल सांगी जे लेख मां चूंड वर्क। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में 4 मार्च जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम पेश कयो पियो वञे। आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं तारीख़ जो हिसो बणिजी वियल उन्हनि यादगार घड़ियुनि खे बि सारींदा आहियूं जिन जो क़ौमनि जी अॾावत में अहम किरदारु हुजे थो। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु हीउ प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो। 4 मार्च जे हवाले सां नामियारी लेखिका गुलशन लगारी लिखे थी। 4 मार्च सिंध जी तारीख़ जो हिकु लाज़वान ऐं रोशन बाब आहे, जंहिं सिंधी क़ौम खे जदोजहद जी राह ॾिनी। सिंधी शागिर्दनि वन यूनिट जे कहरी कोट खे डाहिण लाइ जंहिं बेमिसाल क़ुर्बानी ऐं ॿधी जो मुज़ाहिरो कयो, उनजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। सिंधी क़ौम पाकिस्तान ठहण खां पोइ पहिरियों पंहिंजी अलॻि क़ौमी सुञाणप जो सबूत ॾिनो। उहो 4 मार्च जी जदोजहद मां फुटी निकितल शौर जो ई नतीजो हो। 4 मार्च खां जंहिं क़ौमी जदोजहद वारे सफ़र जो आगाज़ थियो, उहो अञा ताईं उन जज़्बे सां जारी आहे। उहो सफ़र पंहिंजी आज़ादी वारी मंज़िल माण ताईं जारी रहंदो। 4 मार्च वारी शागिर्द जदोजहद जे हवाले सां आउं इहो चवंदुसि त बेशुमार ख़ूबियुनि सां गॾु शागिर्द सियासत में कुझु उणायूं बि रहंदियूं पिए आयूं आहिनि। असांखे हिते ॿिन्ही पासनि खे ॾिसणो पवंदो। ग़लतियुनि जी निशानदही करे उन जी रोशनी में के नतीजा अख़ज़ करणा पवंदा। असां वटि रिवाज इहो बि रहियो आहे त शागिर्द अक्सर जवानी जे जोश में अची सियासत में ईंदा आहिनि। पोइ उन्हनि मां घणा मिडिल क्लास जा शागिर्द डिग्रियुनि वठण खां पोइ जॾहिं कंहिं उहिदे ते रसंदा आहिनि त संदनि दिलनि मां क़ौम लाइ समूरी हमदर्दी ऐं जदोजहद जा अज़म ई ग़ाइब थी वेंदा आहिनि ऐं पोइ हू अकेला रहिजी किथे गुमनामी जो हिसो थी वेंदा आहिनि। मुनज़म ऐं सगारी क़ौमी पार्टी न हुअण करे शागिर्द क़ुवत हमेशह छिड़ विछड़ रही आहे ऐं जॾहिं हुनखे गॾु करण जी ऐं पार्टी या इदारे जे ताबे करण जी कोशिशि थी आहे त असांजा ताहयात शागिर्द लीडर पंहिंजी कूड़ी अनापरस्ती जे करे हमेशह रुकावट बणिया आहिनि। उन करे फ़ाइदे बदिरां नुक़सानु रसियो आहे। 4 मार्च असांजी क़ौमी जदोजहद जो शानदार अवाइली ओञाण आहे, जंहिंखे सिंधी शागिर्दनि पंहिंजो रत सत ॾेई निर्वार कयो। उन ते असांखे बजा तौर ते फ़ख़ुरु करणु घुरिजे ऐं गॾोगॾु उन जे तनक़ीदी जाइज़े जी रोशनी में असांखे अॻिते वधणो आहे। जंहिं क़ौम जी जदोजहद जे सफ़र जो आगाज़ एतिरो शानदार हुजे, उन जी मंज़िल बि यकीनन ओतिरी अज़ीम हुजणु घुरिजे ऐं उहा मंज़िल आज़ादी खां सवाइ ॿी नथी थी सघे। पुनः कारण पब में मर मथा ॾेई
त साजन सभई वाखाणी वेठियूं। नाम्यारे लेखक एजाज़ मंगी लिखियो, 4 मार जो ॾींहुं असां लाइ आकड़ ऐं लय वारो ॾींहुं न आहे। ही उहो ॾींहुं बि न आहे जंहिंजे लाइ असां पंहिंजी सनाख़्वानी करणु शुरू कयूं त असां निंढे खंड जी जदीद क़ौमी जमहूरी तहरीक जी तारीख़ में वॾा कारनामा सरअंजाम ॾिना आहिनि। उन करे हाणे टंग टंग ते चाढ़े वेही रहूं न वरी 4 मार्च असांजी जदोजहद जी तारीख़ जो सियासी पीर आहे, जिते असां हर साल अक़ीदत मां हिकु ॻाढ़ो झंडो चाढ़े मुस्तक़बिल जूं बासूं बासियूं। पर हीउ ॾींहुं असां लाइ तमामु घणी संजीदगी ऐं पंहिंजी हलंदड़ जदोजहद जे तजिए जो ॾींहुं आहे। 4 मार्च वन यूनिट ऐं अमृत जे अंधेरे में पहिरीं चिणग हुई, जेका ख़ासि तौर ते नौजवान नस्ल जो विरसो आहे। नौजवाननि जे सफ़र जी उहा क़ाबिल तहसीन शुरूआति अॻिते हली कंहिं बि तौर ते इत्मीनान जोगी तनज़ीमी ज़ाब्ते इनक़लाबी उसूलनि जे घेरे में न अची सघी। उनजो सबबु हिकु न पर घणा आहिनि, पर जेकॾहिं असां उन्हनि सभिनी जुज़नि खे हिकु कुल में तब्दील करे उनखे हिकु फ़लसफ़ाणे अंदाज़ में ॾिसूं त उनजो वॾो सबबु सिंध जे सियासी माज़ी में मौजूदु इनक़लाबी संजीदा फ़िक्र जी सख़्त अणाहठ नज़र अचे थी। दुनिया जूं उहे क़ौमूं केतिरियूं न ख़ुशि नसीब आहिनि जिन खे कांट, हेगल, रूसो, मार्क्स ऐं लेनिन जहिड़ा संजीदा ऐं मुदलिल उस्ताद नसीब थिया, जिन पंहिंजे नौजवान नस्ल जी बहितरीन ज़हनी ओसर ऐं वाद वेझ में पंहिंजी फ़िक्री सघ खे इस्तेमालु कयो। पर उनजे उबतड़ असांजे नौजवान नस्ल जी अॻुवाणी जज़्बाती शाइरनि, रोमानवी अदीबनि ऐं घटि ज़हीन सियासतदाननि कई आहे, जिन जा ख़तरनाक आसार असांजे अॼोके सियासी माहौल ते वाज़ह नमूने सां ॾिसी सघजनि था। असांजे फ़िक्री रहनुमाउनि असांजी वतन दोस्ती जी इमारत जा बुनियाद अक़ली संजीदगी जे बदिरां जज़्बाती नारेबाज़ी ते रखिया ऐं सिंध जे मख़सूस समाजी जोड़जक उन जज़्बाती सियासत सां तमामु घणी हकी आई ऐं बिना क प्लानिंग ऐं तरतीब जे अञा बि जारी आहे। 4 मार्च इतफ़ाक़ सही, पर सिंध जी क़ौमी जमहूरी तबक़ाती ताक़त जो मुतहदा मुहाज़ थी आॾो आयो, पर असां उन इतफ़ाक़ी तोहफ़े खे बि संभाले न सघियासीं। सो मूं ॻाल्हि पिए कई उन्हनि बुनियादनि जी जिन ते अॼु असांजी क़ौमी सियासत जी इमारत बीठल आहे ऐं बुनियाद इंतिहाई जज़्बाती आहिनि। जहिड़ी तरह क़ौमपरस्ती खे हिते पेश कयो वियो आहे, जहिड़ी तरह तबक़ाती इनक़लाबी फ़लसफ़े खे सिंधी अवाम आॾो आंदो वियो आहे, त उनजो रंग बहसियत हिकु इल्म जे न पर हिकु जज़्बाती अमल जी आहे ऐं जज़्बाती अमल कॾहिं बि मुस्तक़िल रफ़्तार में जारी नथो रही सघे। उनजो मतिलबु इहो न आहे त जज़्बो का ख़राबु ॻाल्हि आहे, न ईअं न आहे। जज़्बो हिकु तमामु सुठी शइ आहे, पर शर्त इहो आहे जो उन जज़्बे जी रहनुमाई अक़ली संजीदगी जे हथ हेठि रही हुजे। जेसिताईं शागिर्द सियासत जो तालुक़ु आहे त शागिर्द सियासत मुकमल तौर ते जज़्बात ग़ैर संजीदगी कावड़ इंतिशार जे मिलियल जुलियल रुझान जो शिकार रही आहे। इन हवाले सां असांजे तालीमी इदारनि जो हशर इहो थियो जो न त उहे वतन दोस्त शौर जा गढ़ थी सघिया, न वरी उहे इल्म जा सरचश्मा थी उभरिया। सिंध जे उन नस्ल सां एॾी वॾी ठगी थी आहे जंहिं लाइ पंहिंजे रहनुमाउनि ऐं दौर जे मोतबर शख़्सियतनि खे बि माफ़ नथो करे सघिजे। मां इहो मञण लाइ क़तई तयारु न आहियां त उन नस्ल जी अक्सरियत ॼाणी वाणी पंहिंजे पेर ते कुहाड़ा पे हया, पर मां मुकमल ईमानदारी सां चवां थो त हिननि पंहिंजे पर में इनक़लाब पे आंदो। हुननि ईअं इनक़लाब पे आंदो जीअं भगत सिंह ऐं उनजा साथी मुठ में बम गोलो जले अखियूं पूरे अंग्रेज़ जे ख़ात्मे जो तस्वर कंदा हुआ। लेनिन कहिड़ी न सुठी ॻाल्हि कई आहे त मूंखे दहशत गर्दनि जी नियत ते शक न आहे, पर मां उन्हनि सां मुकमल इख़लाक़ियात थो रखां। इहा ॻाल्हि वाज़ह रहे त मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त सिंध जो नस्ल दहशत गर्द हुयो, पर उन नस्ल जी सोच में जेका उभराई ऐं कावड़ हुई उनजो आला इज़हार दुनिया जा दहशत गर्द कंदा आहिनि। ऐं हक़ीक़त आहे त अॼु बि सिंध में उहे रुझान ॾिसणु ॾुखिया न आहिनि। सो दोस्तो, रस्तनि ते टायर सड़ंदा रहिया, हास्टलनि ते किताब सड़ंदा रहिया, गोलियूं हलंदियूं रहियूं ऐं उन वठ वठां जे माहौल में उहा सरहद ख़तमु थी वई जिते ॾोह ऐं सियासत हिक ॿिए खां अलॻि थींदा आहिनि। अॼु असांजो घणो वक़्तु त उनजी अलॻि निशानदही में लॻी वेंदो, पर सिंध जी सियासत जो हीउ दौरु साॻियो न आहे। हाणे उहो दौरु न आहे जंहिंमें नओं नस्ल कामरेड हैदर बख्श जतोई जे उन शहर ते जलसे में भरपूर ताड़ियूं वॼाईंदो त वॾे हिकु इम्तिहान ख़ातिर छॾे ॾियो इम्तिहाननि खे।
काश इहो मुमकिन थी पवे जो असां पंहिंजे रत में ॿुॾियल दिलि जंहिंमें इनकलाब जा केतिरा ई सुर्ख सपना लुची रहिया आहिनि अव्हां आॾो रखूं हा। हीअ दिलि पंहिंजी छाती मां कढे अव्हां आॾो रखूं ऐं पाण चुप करे वेहूं। पोइ उहा दिलि पंहिंजा धक धक सां केतिरनि ॾींहंनि केतिरनि रातिनि ताईं अव्हां खे इहो सभु कुझु ॿुधाईंदी रहे जेको कुझु असां नथा ॿुधाए सघूं। नाम्यारी शाइरा ख़ालिदा नसरीन पंहिंजे शाइराणे इज़हार में लिखियो, कयूं पेचरनि केॾियूं थे चालाकियूं, न रस्तनि खां रुकजूं थे रोलाकियूं, ॾिठियूं हैरत सां मौसम बेहेरा कियूं, जे विख विख ते विखरिया कंडा ऐं पथर, त ते पंहिंजा रखिया हुआ असां बि जिगर, हो अणखुट अणांगो असांजो सफ़र, पर हौसला ॼण त हिमालया जबल, रोलाक रस्ता रुकण जा न हुआ, लॻो थिए त उहे पंध कॾहिं बि खुटण जा न हुआ, किथे मोड़ अहिड़ा बि आया विया, सॼण साथ टोड़े हलिया थे विया, तंहिं जाड़ जीव खे त झोरे छॾियो, असां सिरसाह सिंध तां त घोरे छॾियो, खॼा ख़ुदि कुल्हनि ते जे कांधी हुआ, लुटिया उन्हनि काफ़िला जे पाण पांधी हुआ, गुज़ारे असां ईअं अख बूट में कुड़ खबीतनि जी झीणी हुई रोशनी, असांजे सठा सूर वॾी ॻाल्हि नाहे, असल इहा ॻाल्हि आहे त सफ़र माग मंज़िल ॾांहुं जारी रहे, ॾिसूं केसीं थी उहा राति कारी रहे, असांखे त हलणो अञा आहे अॻियां, जे ईंदा पुठियां उन्हनि लाइ त पंहिंजा ई पेरा छॾियूं, सफ़र जी धूड़ पंधई भेरा छॾियूं, उन वाट ते हज़ारे पंड पहण बि अथो, उहे अंधा गूंगा ॿोड़ा कंहिं वक़्त में से बि माण्हू हुआ, करे तिन खे वाका बि दूधाड़ जो, निंड गहरी में आहिनि उथार जो, उन्हनि खे उथार जो, सफ़र में मिलन सूरत सुख गोर जो, ज़ुल्म आॾो न गोॾा कॾहिं खोड़ जो, रुख काफ़िले जो न हरगिज़ अम्ही मोड़ जो, वचन वाइदा झांगियुनि सां न कूड़ा कजो, जे कोहीड़े जी वधंदी वञे अंधकारी त न घबराइजो, कोहीड़ो सुबुह जी निशानी अथो, कंहिं बि मौसम में जे हिमत टुटण ते हुजे, खणी को ॾियो नओं ॿार जो, गीत नसरीन जा वरवर झूंगार जो। शागिर्द जदोजहद जे हवाले सां हीअ शाइराणो इज़हार हुयो ख़ालिदा नसरीन जो। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त, इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।